यहूदी का मुझे नबी घोड़ो वरतो मामलो तय थी वियो। सरकार फरमायो मां रक़म खणी अचां थो। सरकार घर रक़म खणण वियो, ॿ साहबी पहुची विया, उन्हनि खे घोड़ो वणी वियो। उन खे चवण लॻा असांखे विकिणंदे? हुन चयो मूं विकी छॾियो आहे। चई कंहिंखे विकियो अथई? चई तव्हांजे नबी ख़रीद कयो आहे। हिक ॿिए खे ॾिसी करे चवण लॻा पोइ त नस्ली हूंदो, छो जो नबी खे उहो क़बूल हूंदो आहे जेको नस्ली हुजे। नबी वरितो आहे त ज़रूरु नस्ली हूंदो। उनखे चवण लॻा क़ीमत असां वधाए ॾींदासीं, घोड़ो असांखे ॾे। हुन चयो तव्हांजे नबी ख़रीद कयो आहे, चई ॿीण ते ॾींदासीं। चई तव्हांजे नबी वरितो आहे, चई टीण ॾींदासीं। यहूदी ॾिसण लॻो जना दोस्त ई नथा मञनि सको, मां छो मञां? शिया सुन्नी ॿिन्ही किताबनि में वाक़ियो न हुजे मां मुजरिम। तवजो आहे साहिबान, घोड़ो हिननि वरितो ही थी विया रवाना। सरकार आयो रक़म खणी यहूदी खे, चई घोड़ो। हुन चयो मूं विकी छॾियो। चई तुंहिंजो सौदो मूं सां तय थियो। चई गवाह ॾे। पूरी तवजो रहे, गवाह ॾे सौदो तव्हां सां मुंहिंजो तय थियो। उन टाइम में कोई ॿियो हो ई कोन, या नबी साईं हुआ या उहो यहूदी हो। हाणे गवाही केरु ॾिए? साहबा किराम जमा थी विया। माजरो जॾहिं ॿुधनि हुआ जो न त गवाही कीअं ॾियनि? नबी साईं फरमायो मुंहिंजे हथ में रक़म आहे, मुंहिंजो सौदो तोसां तय थियो। एसी ताईं हज़रत खुज़ैमा मस्जिद मां ॿाहिरि निकितो, उन माण्हुनि जो हुजूम ॾिठो, पुछी छा माजरो आहे? जी नबी साईं फरमाए थो त मुंहिंजो सौदो तोसां तय थियो। यहूदी नबी साईं खे चए थो त गवाह ॾे। खुज़ैमा सीने ते हथ रखी चयो मां गवाह आहियां, तुंहिंजो सौदो तय थियो। नबी फरमायो तूं ॾिठो ई न हो खुज़ैमा, तूं गवाह कीअं आहीं? तूं ॾिठो ई न हो, तूं गवाह कीअं आहीं? खुज़ैमा चयो जीअं मां गवाह आहियां, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, मां गवाही ॾियां थो अल्लाह हिकु आहे, मूं न आहे ॾिठो। तव्हां चयो मूं गवाही ॾेई छॾी, मूं न आहे ॾिठो। तव्हां चयो मूं गवाही ॾेई छॾी, हुते आण ॾिठी गवाही ॾींदमि, हिते छो न ॾियां? इहे घोड़े वठण वारा बि त साहबी हुआ, ही आण ॾिठी गवाही ॾियण वारो बि साहबी हो। फाही चढ़ी वेंदुमि, ॿिन्हिनि खे हिकु जहिड़ो न मञंदुमि।